जिंदगी में समस्या ॾियण वारे जी हस्ती अर्थात तकलीफ़ ॾियण वारे जी हस्ती केतिरी बि वॾी छो न हुजे, पर भगवान जी कृपा दृष्टि खां वॾी न थी सघंदी आहे। भक्ति छा आहे? भक्ति कंहिंखे थो चइजे? सब चवंदा आहिनि भक्ति कयो, भगवान जी भक्ति कयो। भक्ति हथनि पेरनि सां न थींदी आहे, न त विकलांग कॾहिं बि इहा कमु न करे सघंदा, भक्ति न करे सघंदा। भक्ति न ई अखियुनि सां थींदी आहे, वरना सूरदास त कॾहिं इहा भक्ति करे ई न सघिया। ॻाल्हाइण ऐं ॿुधण सां बि भक्ति न थींदी आहे, वरना गूंगा ऐं ॿोड़ा कॾहिं बि इहा भक्ति न करे सघंदा। न ही भक्ति धन ऐं ताक़त सां थींदी आहे, वरना गरीब ऐं कमज़ोर कॾहिं बि न करे सघंदा। भक्ति केवल भाव सां थींदी आहे, हिकु अहसास आहे भक्ति जेकी हृदय सां अर्थात दिल सां थी करे विचारनि में ईंदी आहे ऐं असांजी आत्मा सां जुड़ी वेंदी आहे। भक्ति भाव जो सच्चो सागर आहे।